अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो सिंगर हुबदार सखीराणी। दोस्तों, जीअं त कुझु ॾींहंनि खां मुंहिंजे बारे में ऐं सिंगर मारवी सिंधू जे बारे में इलाही सारियूं ग़लति अफ़वाहूं हली रहियूं आहिनि त को मुंहिंजो या मारवी सिंधू जो को निकाह थियो आहे या का शादी थी आहे या का एंगेजमेंट थी आहे। इहे जेके बि ॻाल्हियूं आहिनि सभु ग़लति आहिनि, जेके सोशल मीडिया ते, फेसबुक ते, व्हाट्सअप ग्रुप्स में हली रहियूं आहिनि। इन्हनि में का सदाकत कोन्हे इन्हनि ॻाल्हियुनि में। इहे अलाए कहिड़ा दोस्त आहिनि जंहिं आईडी तां इहा पोस्ट अपलोड थी आहे। स्पेशली उन्हनि खे इहो ख़्यालु करणु खपंदो हो त इहे ॻाल्हियूं तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं कंहिं न्याणी जो ख़्यालु करणु खपंदो हो त कंहिं न्याणी ते गिला न अचे। इहा गिला में शुमार आहे इहा ॻाल्हि। सो मां उन्हनि दोस्तनि खे रिक्वेस्ट कयां थो त जंहिं बि इहा पोस्ट ॾिठी आहे उन में का सदाकत कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे। इहा सरासर 100% ग़लति ॻाल्हि आहे ऐं न का अहिड़ी ॻाल्हि थी आहे। वॾी महिरबानी, दुआ में यादि कंदा ऐं हिन वीडियो खे शेयर कंदा त जीअं दोस्तनि ताईं इहा ॻाल्हि पहुचे। ऐं हिन वीडियो जे ज़रिए उन्हनि जी फील्ड ते बि असरु पियो आहे, हुन जे प्रोग्राम्स ते, हुननि जे प्रोफेशन ते, मुंहिंजे प्रोग्राम्स ते, मुंहिंजे प्रोफेशन ते असरु पियो आहे। इन ॻाल्हि में मां वरी बि चवां थो, का सदाकत कोन्हे। महिरबानी करे हीअ वीडियो शेयर कंदा त जीअं दोस्तनि ताईं इहा ॻाल्हि, इहा पोस्ट पहुचे। वॾी महिरबानी। सिंध सलामत, साथ सलामत।